अला शादी भी कंदे या? अरे यार मां तो चाहे तो अज ही शादी थी वने पर छा रुगो अदा के खबर पे त मां नसीम सां शादी तो करण चाहियां। अच्छा पर इहो ॿुधाईंदो त साईं जन जी तस्वुर जी तस्वीर कहिड़ी आहे? हाय न पुछ मूंखां नसीम इहो न पुछ। भले पर कुझु तो कुझु हो न। इहो इन जे करे जो हू एतिरी हसीन आहे जो हुन जी तारीफ़ जे लाइ अञा ताईं उहे लफ़्ज़ इजाद न आहिनि थिया। पत्थर दी खबर त कानी मैं समझा अब्बे दा मोचड़ा है। ॾाढा बि चाचे को डरी नहीं। अब्बा नहीं है, इजराइल है, मलकल मौत मैं को ये पे कुटी नहीं जण में जंग दा गडो। नहीं नहीं अल्लाह साईं जंखे हुस्न दींदो आ वो एतरो मगरूर छो थींदो आ? अल्लाह साईं जेके ते नेमत दिनी आ वो भले पंहिंजे हुस्न ते नाज़ कर। तोखे केड़ी तकलीफ थी थे? हां यार जूसा ये खमो यार कने तुसा आओ न अबे को समझाओ यार मैं को ॾाढा शहर वञण दा शौक़ है। अल्लाह सो असां आसूं ऐं चाचे को मिनथ भी करेसूं। अदी सोनी खैरत है न सलाम न दुआ कावड़ी खड़ी आई ना आंख में को अदी कानी का मैं तेरी भेण न त न सही पर गाल क्या है? अड़ी केड़ी कमी है मेले हाशूच जो आधी पैया दा चिपड़ को कमा रूबी दा रिश्ता कोन देसा। तेडा पुट कुछ सियाणा त थी वे न। मेडा पुट चरिया है हाशू को वधिक सियाणा इथा है केर मैं सब कुछ समझदी पैया। तेरा मतलब है मेडा मकसद क्या है? हां तू ही च बुधा। मैं समझदी पैया तेरा मतलब तू रूबी दा रिश्ता अपने भरा दे पुट को देन लायक करनी पई है। ए दिमाग चो हवा कट छोड़ अदा चिपड़ अपनी जाल को समझा। ए रूबी दा वल नाला न गिने। अदी तू बेफिक्र थी वनी घर बा जेका गाल थी गई सा थी गई। मैं वेंदी पैया माई अगना संभाल अलाइंदी कर। अदी सोनी कुछ लस्सी पानी दे पीती वन ना दा खानी दे घर दा पानी भी हुन में को जहर लगदा पिया है। अदी ए मेरा घरे खानी दे पियू दा कोनी को। अदा तू भिराई मेडा मैं को हिजाब भी कोनी या मैं को तलब भी कोनी हुन मैं वेंदी पैया। हुन शिमकण बंद कर बने न गाटा भन छोड़ मेरा गाटा एड़े जीवन को मौत भलाए। केड़ी बंदूक लगी है तेको? अन्या केड़ी बंदूक में को मारे सी घर दी मालकियानी नहीं बे समझदाई में को। अदी सोनी देखू बे मेरी बेइज्जती करे नहीं। तू या बक करे सी न त या तादी थी सही हुन बैठी पिट। वालेकुम सलाम। अबा बहो अबा खुश हो? हां चाची दुआ दे वाल केवे आयो हो? तो एकड़े गाल करे सो मञणी पोसी न तो वल करे सो झेड़ा। अबा गाल मञण जी होसी में मञ सा न त बस। वालेकुम सलाम। खुश हो? बहो अब्बा हिकड़ी गाल सुनी? अब्बा के गाल कीती कानी ते सुना किथों? खमू तू सुनाईस। चाचा आशू को छोड़ तो शहर में कमा आवे इथा केड़ी कमाई है? चाचा 18 साल है तो काछा वसिया ही कोनी इथा भुख पे मर देऊ। अब्बा हूं भी मैं जेड़ा सियाणा इते वतंदा धिके खाइंदा। अब्बा परदेस दा मामला ही वडे शहर चो में को खौफ क्या थींदा। चाचा आशू को वणन दे त शहर में को वाकफियत करे त असा ही वणो। पुट खमू शहर दा मामला ही अपना गोठ दे कनी बेचारा हाशू किथे रहसी किथे खासी किथे पीसी। अब्बा इहो त तू उल्का ही न कर मेरी सियाणप कदे कमा। हां पुट मैं को तेरे सियाणप दी खबर है। चाचा तू भी हाँ चा कर न तो हथ रखाए भला पेरा पे। पुट न हुन सोनी तेरी मर्जी। अबा जूसा
अपने बछड़े को मैं अखियां को परे किवें करा। बस अम्मा हुण दुआ कर छो। अब्बा तेरी मर्जी। अब्बा बस मैं परियो वेसा। हाँ ॾिठई मोहतरमा, मलंग सां मज़ाक करण जो नतीजो। मलंगे तू हे ॻाल्हि ते दिलि सां नथी लॻे त तूं मलंग आ। छो छो नथो लॻे? छा मूं में मलंग जहिड़ा औसाफ़ कोन्हनि छा? केरु थो चए त तुम्हें औसाफ़ आहिनि मलंगनि वारा? मां थो चवां। वाह वाह, पंहिंजे वात मियां मिठू। हर वात चवंदो, रुगो मां न। मां नथी मञा, तूं मलंग न, पर तूं त पक्को चोर आ, पक्को चोर। छा छा केरु थो चए त मां चोर आहियां? हा ऐं मूं चुरायो छा आहे? तूं हिकु शइ चोराई हुजे त मां तोखे ॿुधायां न। पर कुझु त ॿुधाए, मूंखे बि त ख़बर पवे। तूं मुंहिंजी साह जो सकून चोरायो आहे, मुंहिंजे दिलि जो चैन चोरायो आहे, तूं मुंहिंजे नेड़नि जी निंड चोराई आहे। तूं वॾो चोर आहीं। ओहो, चइबो त इहा ॻाल्हि आहे। मूंखे त अॼु ख़बर पई त मैडम बेसुकूनीअ जो साह पई खणे ऐं रातुनि जो रोई जागी थी गुज़ारे। यार तुसां दी मेहरबानी, तुसां दे आवण ते अब्बे मेकू मोकल ॾिठी, न त अब्बा मेकू किथां छोड़िया। क्यों ना छोड़िया तेकू भला? अम्मा दे आखण ते न। पर यार इहा मेहरबानी त तुसां दी थी न। यार हिकड़ा कुर्ब अञा करणा पवेसी। अरे यार हुकुम कर, तेरे कान सिर कुर्बान है। यार हिकड़ा हिकड़ा वॻा कपड़े दा ऐं कुछ पैसे भी तो दियो न। यार खमू क्या पिया सोचींदा आहीं? यार आशू मैं कान ते हिकड़ा ही जोड़ा है, वो तेकू रे साना मैं क्या बात? यार तू तो गोठ चे न, मैं तो परदेस वेंदा पिया न। हाँ यार खमू, आशू सच पिया आखेंदा। मैं तो कपड़े भी ॾेसांस, ए ॾूटा 100 रुपए भी ॾेसांस। मैं भी 200-300 एक ॾेसांस बस न। यार ये तुसां दे थोरे में लहे था, तुसां उल्का ही नहीं करो। तुसां दी मेहरबानी यार। तुसां तो यार उम्मीद है ना यार, तुसां नहीं करे सो तो केड़ मेरे को। बबलू ये हंडा चल, मां पान थी मरे वाला, तू बड़ा रख। बबलू पंहिंजे कम में नजर रख, किथे हथ न वढिजी वञे। हथ वढिजे या ॿाह कपजे, तोखे मुंहिंजो अहसास छो थो थिए? तुंहिंजो एहसास मूंखे न थींदो त बाक़ी कंहिंखे थींदो? तूं त मूंखां नफ़रत थी करी, पोइ एहसास छो? बस कुछ मजबूरी आहे मुंहिंजी। ईअं चयो न त दिलि मजबूर कयो हूंदी। न न अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। त पोइ कहिड़ी ॻाल्हि आहे? ॾिस न, जेकॾहिं तुंहिंजो हथ वढिजी पियो त पोइ सॼो कमु त मूंखे ई करणो पवंदो न। दुनिया मतलब जी यार, दुनिया मतलब जी।
बस बस लॻो न बुरो हां लॻो न बुरो सचो मोई कौड़ो थींदो आहे चवी था त मां तो प्यार कंदसि शादी कंदसि हाँ मतलब ही किथे जो नहीं ये मुझे जिगर खे झीर न ॾे अटे वांगुरु कोहे छॾियो अथई मुंहिंजी मासूम दिलि खे एतबार कर मां तोसां प्यार बि कंदो आहियां ऐं तोसां शादी बि कयां बेगम जी दिए नसीम नथी ॾिसे काॾे वई आहे अदा वकील साहब वारनि जे घर वई राति जा 9 पिया थियनि ऐं हुननि जे घर में का औरत बि न आहे ॿिन्ही ॿाहिरनि शादी बि न कई आहे पोइ छो वई आहे वकील साहब वारनि जे घर में आहे नौकराणी नेनी तव्हांजी धीअ जो हुन सां कुर्ब थी वियो आहे घणो इन जे लाइ उन्हनि सां ई मिलण वई हूंदी बेगम नसीम खे हिन वक़्त ताईं हुनजे घर में न रहणु खपे ज़मानो ॾाढो तंग थी वियो आहे बेगम रब साईं ख़ैर कंदो बेगम तोखे त ख़बर आहे अॼुकल्ह जी छोकिरियूं घरां निकिरी प्यार जे परणे जो नालो ॾेई माइटनि जो नक वढाए थी छॾियूं अलाह साईं लॼ रखंदुसि असांजी न्याणी अहिड़ी नाहे ऐं हूअं बि वकील साहब ऐं हिन जो भाउ निहायत शरीफ़ इंसान आहे अॼुकल्ह जे इंसान खे बदिलजंदे देरि नाहे लॻंदी रोकीअसि त राति जो न वेंदी करे पाड़े में आहे को परे त कोन थी वञे पर मूंखे सुठो नथो लॻे पर पोइ राति जो न वेंदी करे ठीकु आहे हू अचे त मां हुनखे सम्झाए छॾींदसि तव्हां बेफ़िक्र थियो ठीकु आहे नवाज़ माणे लाथी काफ़ी देर थी वई आहे छाजी जल्दी थई अदा बोझ कोने को आज़ादी भी आहे कुछ घणी दवे अम्मा ऐं बाबा नाराज़ थी वेंदा वरी न थी त मथां किथे पाबंदी न हणी छॾे ने बेचण खां को बहानो करे वठजा यार बहानो रोज़ बहाना ई त कंदी आहीं तोसां मिलण जे लाइ पर तूं ॻाल्हि कोन कंदी अदा सां अदा सां छाजे बारे में तोसां मुंहिंजी आज अदा अचे ज़रूर चवंदोमांसि हमेशा कूड़ा दिलासा बस न बाबा अदा अज अचे दिल बधी ज़रूर चवंदोमांसि तूं कोन चवंदी चिबड़ा कूड़ा किथे न इहा वाला बबलू जल्दी भाजी पचाए वठो साहब अचण वारो अथई सम्झ त भाॼी पची वई भाॼी तूं बि त मानी पचाए न मां बि भाॼीअ वांगुरु पची वियो आहियां बबलो नैनी साहब अची वियो अथई वञ वञ सॾे पियो तोखे साहब तोखे तो सॾु करे मूंखे त सॾु करे हाँ अरे चलिया मूंखे न पर तोखे तो सॾु करे वञ वञ मूंखे तो सॾु करे जी साईं हुकुम कयो बबलू जल्दी मानी लगा यार अॼु ॾाढी थकावट थी साईं जीअं मां थकल आहियो तव्हांखे ज़ोर ॾियां न पुट ज़ोरनि जी ज़रूरत न आहे 2-4 कलाक आराम कंदसि पाणे थकावट लही वेंदी साईं तव्हां न जेकॾहिं शादी कयो
त बेगम साहिबा अवांजी वॾी ख़िदमत करे। मां शादीअ खां वधीक पंहिंजे पेशे खे अज़ीज़ सम्झां थो। मां वकालत खे नओं रुख ॾियण थो चाहियां ताकी को बेगुनाह सज़ा न भोगे। साईं, बेॾोहीअ खे छो सज़ा मिलंदी आहे ऐं ॾोही आज़ादु थी वेंदो आहे? बबलू, इहो न पुछ, दिलि खे दर्द थो थिए। दुआ कर त मां ॾोहीअ खे सज़ा ॾियण में ऐं बेॾोहीअ खे बचाइण में कामयाबु थियां। साईं, मां दिलि सां दुआ कंदुसि त असांजे वतन जे वकीलनि जे दिलि में हमेशह जज़्बो जाॻंदो रहे। आमीन आमीन। साईं, मानी तयार आहे। चऊं आउं हलां थो, तूं नवाज़ खे छॾे अच। ओ सजण साईं माण्हू ओ ग़रीबनि जी तोखे पारता, ओ ॾिसी तोखे जीअने जेके तंहिं बबलू जी नैनी तोखे पारता। के पुट क्यों पैदा करेंदा बस कर सुम शहर दे शौक विच चढ़िया थी पिया है। छोटा आशु, मैं दिया क्या है? क्यों भी भीड़ मरेंदी है? सोटे सुनी आयम तू शहर पे वेंदा है। हाँ सोटे, डोकर कमाण पे वेंदा। भली वने पर वल क्या? वो चरी देखी तो कीअं पिया ढेर डोकणा था कमांदा। सुता तो मोटी न। क्यों? आशु खबर है चाची रोशु अबे को क्या किया? क्या आख्या होसस त हाशु कमाण शहर पिया वेंदा है। नचरिया बी गाले टेडी और मेडी त इहा ॻाल्हि है। टेडी वल केड़ी ॻाल्हि है? तू भी कमाण शहर हलसी क्या? अखने में सियाणा समझना तो कुछ भी नहीं है। हाँ सही बुधा, क्या नहीं समझा हम? सोट टेडी मेडी मंगी दी गाल है यार। तू भी कसफा चली देगड़े च धूड़ पई त पाट च क्या होसी? ओ चरी डोकड़ कमा त लागी ता शादी करेस। तू शहर पे वेंदा ना मेरे को खौफ पिया थींदा है। टेकू वाले क्यों पिया खौफ थींदा है? हां मता शहर विचों का पौंटर थप्पड़ माई गिना आवी। ओ चरी मैं को त पौंडर दी बांस ही नहीं वणदी। हाओ अल्लाह साईं करे सी शहर विचों कमा आसी। बस दुआ कर न्याणी चरिया मंकू न्याणी पिया आखंदे। दुआ त दी रात करे सा। बस पैर किथे नहीं त मां पेरे पवा आ मोकला है ना। शाबाश दी मेरे को पेरे पसी। अब आशु एक गिन अपने कपड़े। हाँ मां। बच्चा शहर च केंदे हथ दी का विषय न खावी। हाँ ना माना आई खीसा भी काबू करे। खीसा काबू है मां। मता केर पैसे कढ वñई। अमा बस दुआ करो
शहर चूं ढेर सातरे पैसे में कमा। अबा अल्लाह साईं तक खुश रखे सी, अपना ख्याल रखी। हाँ माँ, बस दुआ करी गाड़ी ने निकल पड़। चंगो हाँ अबा, अल्लाह दी अमान। हाँ बच्चा, अल्लाह दी अमान हो। अबा तभी रुपया चंगो। अबा अम्मा दुआ करो। पहला भेरा शहर पिया वेंदा, मुंह तो धोती वञा। मानो भी बड़े साड़ो लेने, मैं को से अकेला छोड़ आप हल गए। खैर लगता तो शहर भी बेचा है। खोले बुधात सही, खोले बुधात सही। नवाज़ जी मुहब्बत में काबू, नसीमा नवाज़ जी मुहब्बत में काबू। नैनी जी दिल को वराणो नारी, नैनी जी दिल को वराणो नारी। चमन सब थमाणू अयाणो अनारी, चमन सब थमाणू अयाणो अनारी। जंगली सा बट्टी जड़े खिले तो